बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। हिकिड़ो मुस्लमान फ़क़ीर पंहिंजो पेट गुज़र पिनी कंदो हो। उनजो ॿियो को सहारो बि कोन हुयो। उहो पिनंदे 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 हिकिड़े चर्च खां उनजो गुज़र थियो। भित जी छांव वठी कुझु टाइम लाइ वेठो। उतां हिन ॾिठो त हिकिड़ो माण्हू तमामु वॾो ज़मींदार पंहिंजी गाॾी मां लथो त हिकिड़ो चर्च ॾे वञे पियो त उनजो पर्स किरी पियो। हिन वञी उतां पर्स खयो। कार वारो बि हिन खे लाहे हलियो वियो। हाणे उन मुस्लमान फ़क़ीर वेही उनजो इंतज़ारु कयो। इंतज़ारु कई काफ़ी टाइम, आख़िर सिजु लही वियो त उहो माण्हू चर्च खां ॿाहिरि कोन आयो। न ॼाण त चर्च खे ॿाहिरों ॿियो को दरवाज़ो बि हुयो। जेके बि माना इबादत करण वारा वञनि पिया त उहे वरी अंदरां ॿिए रस्ते तां हलिया पिया वञनि। रोज़ु सुबुह जो फ़क़ीर अची उन चर्च जे ॿाहिरां वेही रहे। उन माण्हूअ जो इंतज़ारु पियो करे त हाणे हीउ जेको पर्स आहे त मां उनखे ॾियां। हिकिड़े ॾींहुं, ॿिए ॾींहुं, टे ॾींहुं, आख़िर हिन खे बि बुख अची वरायो। पंहिंजो हिन कमकार बि छॾियो त हिकिड़े ॾींहुं ॾिठईं त उहो माण्हू साॻियो ई अची कार तां लथो। हिन वञी सॾु करे उनखे चयो त तुंहिंजो पर्स हेतिरनि ॾींहंनि खां अॻु में किरियो हुयो, मूं हीउ पर्स खयो, अचे ही तव्हांजी अमानत। हुन पर्स जो ईसाई वरितो त ॾाढो हैरान थियो। उन हिन खां पुछियो त तो पर्स मुंहिंजो चेक कयो? हुन चयो न। चई हिन में एतिरा डॉलर आहिनि जो तुंहिंजी सॼी ज़िंदगी सेट थी वञे हा, ऐं तूं मूंखे हेतिरनि टाइम खां वठी ॻोल्हे पियो पर्स मां अमानत ॾियां। हुन चयो साहिबु तूं ईसाई आहीं, मां मुस्लमान आहियां। मां नबियनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती आहियां। अगरि क़यामत जे ॾींहुं तुंहिंजो नबी मुंहिंजे नबी खे चवे त तुंहिंजो उम्मती को चोर हुयो, मां मुस्लमान आहियां, बेग़ैरत न आहियां जो पंहिंजे नबीअ खे ताना ॾियारायां। इन जे करे हिन पर्स में केतिरा बि पैसा आहिनि उहे तुंहिंजी अमानत आहे, मां तोखे इन जे लाइ ॾियणु आयो आहियां। ईसाई ॾाढो हैरान थियो, ॾाढो परेशान थियो। खोले हिन खे ॾेखारियईं त हीअ तुंहिंजा, हिन में हेतिरा सारा डॉलर आहिनि। हुन चयो केतिरा बि हुजनि। उन ईसाई हिन खे चंद डॉलर ॾेई हिन खे भाकुर विझी हलियो वियो। दोस्तो, हिन सॼी कहाणी जो मक़सदु इहो आहे त असां सिर्फ़ु हिन आर्ज़ी ज़िंदगी में जेका फुरलुट था कयूं, जेका बेईमानी था कयूं, त असां पाण खे सभिनी खां वधीक कामयाबु सम्झंदा आहियूं। असां इहो न सोचींदा आहियूं त असां उम्मती कंहिंजा आहियूं। सिर्फ़ु नाले में त चवंदा आहियूं त असां आख़िरी नबी खे मञींदड़ आहियूं, उन जा उम्मती आहियूं, उन ते कलमो पढ़। क़यामत जे ॾींहुं इहे सवाल असां खां थियनि त तव्हां फ़िलाणनि जो हक़ु खाधो, टीरनि जो हक़ु खाधो, तव्हां फ़िलाणनि जी मिल्कियत ते कब्ज़ो कयो, यतीमनि जो माल खाधो, त हाणे तव्हां उहे वापसि कयो त तव्हां क़यामत जे ॾींहुं उतां छा वापसि कंदव? ऐं दुनिया जो हिकिड़ो वॾो क़ानून इहो आहे त कफ़न खे कीसो बि कोन्हे, क़बर में का अलमाड़ी बि कोन्हे, न हितां को माल खणी वञी सघे थो। त ख़ाली हथें जॾहिं माण्हू वञे थो ऐं उते ख़ाली हथें पेश थियणो आहे। जेका बि असां फुरलुट कयूं था, पंहिंजो पर हक़ गज़ब था कयूं, पर मिल्कियतुनि ते कब्ज़ो था कयूं ऐं ठगी था कयूं, चोरियूं था कयूं, धाड़ा था हणूं, माना असां पाण खे चालाक था सम्झूं, असां पाण खे कामयाबु था सम्झूं। पर यकीन कयो त असां कामयाबु इन शइ में न आहे। असां पंहिंजी ज़िंदगी खे ख़ुशि करण लाइ असां पंहिंजी आख़िरत खे अज़ाब बणायूं था। अल्लाह पाक तव्हांखे असांखे सभिनी राह ते सुठे राह हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अगरि मुंहिंजो हीउ पैगाम पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए वीडियो ते ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।